चाचा जे करे मूंखे इजाज़त हुजे त रात गोठा थी अचां। हिन वक्त सिज लहण वारो सुभाणे गोठा चक्कर लगाए अचे। ॾींहं जो न, रात जो युस न चाचा साईं, कंहिंखे ख़बर न पवंदी त मां हिते आहियां या ॿाहिरि। ॾींहं जो 10 अखियूं ॾिसंदियूं। भला वञी खेर में तो ज़रूरी कमु आहे, रात वापसि अची वेंदुसि या त सुबुह जो सवेल पहुची वेंदुसि। वंज भली पर ख्याल सां, मता को कुत्तो बिलो ॾिसी वेठई। तव्हां मुंहिंजो खुटको न कयो, पंहिंजो ख्यालु कजो। मां या गाॾी कायूं थो वञां। हलिया पंहिंजो घर अथई, पंहिंजो घर अथई, हलिया 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 बीह था। लीमा सच्ची सच्ची हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा, तूं भाई हिते मूंखे पादर खराइण जो कोन आयो नी। गुलण खुटको न कर, खौफ न कर, पंहिंजो घर अथई। बचलो या रिली जगह पई आया खणी आया विछाए दे घोट खे। अच्छो मुंह आहे न मोए खखड़े जो, हिन उम्र में शादी कंदो। माई बचले ये तू मूंसां इज्जत थी करी या बेइज्जती थी करी? तोसां नाहे, तोसां नाहे, तू चुपड़ी करे वेह। पंहिंजो छोकरी वञ घोट लाइ पानी भरिया त पीए, उन लगी हूंदई न। हा उन लगी अथसि, वञ। मुंहिंजो वस पुॼे न त हिन मोए खे मां ज़हर पीआरियां। वेह, हींअर मां मिठो आहियां, वेह। माशाल्लाह सुभान अल्लाह, सफा जड़ो चोॾहीं चंड ऐं 14 चंड बि तोखे सी शर्माई थो। लीमा हिन खां वॾो को ॿियो था कोन हो। हा ॿी तगारी पई आहे उन में ॼई, पर हाणे ॻाल्हि ॿुध, 14 जो चंड आहे पर तोखे क़बूल आहे। लीमा कहिड़ी ॻाल्हि कयां, सफा जड़ो 14 जो क़बूल आहे, क़बूल आहे, मूंखे त क़बूल आहे, पर छोकिरी खे चओ न त पाण बि न क़बूल आहे, क़बूल आहे, क़बूल आहे। छोकरी तूं छा थी चवीं? मूंखे तुंहिंजो फ़ैसिलो क़बूल आहे। ओ इते रखीस, ॾिस छोकरी राती आहे तो ते वञी गुलण सामान जी तयारी कर, सामान वठी आ, पोइ मूंखे न चइजा इहो कीअं माना? छोकिरी राती आहे, मां मूं पर ॿुधो न। ओड़ो ही छा? छोकरी चयो मां राती आहियां, अब सामान वठी हल हल। हा तूं छा तो समझी त नवाब खान तुझे चक्कर में अची वेंदो? नज़ीर हिन वक्त नवाब खान मूंसां मदद करण जी हा कई आहे ऐं मूंखे पूरो यकीन आहे त इन जे पोयां नवाब खान जो को न को धोखो ज़रूर हूंदो। नवाब खान समझे थो त हुन मूंखे मुतमइन करे छॾियो आहे, पर ईअं नाहे नज़ीर। जी नवाब खान मूंखे धोखे ॾियण जी कंदो न त मां हुन जा पेर कटी छॾींदुसि। वीर तो छा सोचे रखियो आहे? नज़ीर मूं छा सोचियो आहे इन ॻाल्हि खे पुछ, उहा ॻाल्हि तोखे जल्दी ख़बर पइजी वेंदी। फिलहाल तोखे हिकु ॿियो कमु करणो। वीर मूंखे छा करणो पवंदो? तोखे बख्शल जे मथां नज़र रखणी, हुन कमीणे खे ॿधी खणी अचणो आहे। बख्शल खे मुंहुं ॾेई वेंदासीं, तूं सोडल खे छॾाइण जी कोशिश कर। मीर सोडल खे पाण तमामु जल्द आज़ाद कराए वठंदासीं। सोडल जे बदिले असां वक्त खे ॿधी खणी ईंदासीं। मीर मूंखे ख़बर आहे त तो जेको बि सोचियो हूंदो न सही सोचियो हूंदो, पर पोइ बि नवाब खान खां होशियार रहिजांइ, हू वॾो चालाक माण्हू आहे। मूंखे ख़बर आहे नज़ीर त नवाब खान धोखे ॾियण जो माहिर आहे ऐं असां हुन खां धोखा इन करे खाईंदा रहियासीं जो असां नवाब खान जी हर ॻाल्हि ते यकीन कंदा रहियासीं। हाणे जेकॾहिं नवाब खान भले साईं ते हथ रखी कसम बि खणंदो न तॾहिं बि असां हुन ते यकीन न कंदासीं। इहो करण सां ई असां हाणे हुन जे धोखे खां बची सघूं था। सिजावल अचे न हुनखे ॿुधाइजांइ कि शेर अली आयो हो ॻोठ जे अंदर घिरी
ऐं मूंखे गोली हणी वियो। तूं ज़रूर ॿुधाइजां हुनखे, छो त सॼण कोई कोई दुश्मन हर कोई। माजिद माजिद उठ 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 आराम आराम आओ भाई माजिद की गोली लगी है। उठ तने जो मतलब तो शेर अली दुश्मन जी बाह के भड़काए वियो, पर हाणे तो शेर अली की असां ॿुधाईंदासीं दुश्मन जी बाह के कीअं भड़काइबो आहे। अकबर बाबा साईं उनखे जल्दी वठी अस्पताल में कुर, मां हुते पहुंचा तो हिम्मत कर। तव्हां मिलण खां रोके छॾियो बाबा साईं। ओ ओचितो हिते छो घुरायो अथव? तोसां कुछ सलाह करणी, इन करे तोखे घुरायो। हुकुम कयो बाबा साईं। हाणे वक्त अची वियो आहे बावल खे पूरो करे हुनजे खून जे इल्ज़ाम में मीर खे गिरफ़्तार कराए। बाबा साईं चाचा बावल खे भली पूरो करे छॾियो, पर कमु अहिड़ो कयो हुनजो न सिर्फ़ मीर मथां इल्ज़ाम आहे, पर सोट राणीअ खे बि पक थी वञे त हुनखे मारण वारो मीर हुयो। इन करे ई त मूं तोखे हिते घुरायो आहे। इहो कमु सोचे सम्झी करणो आहे। हिन बारे में तव्हां छा सोचियो आहे बाबा साईं? मीर आयो मूं वटि मदद जे लाइ, त वक़्त खे अॻुवा करणो आहे। हाणे मीर जे आॾो तोखे शिकार तौर पेश करणो, पर असल में असांखे शिकार करणो बावल जो। मीर सां गॾु तव्हांजा हमराह बि हुनजो साथ ॾींदा? हा वक़्त बोजा हमरा मीर सां गॾिजी तोते हमिलो कर। हाणे तूं कोशिश कजां त कहिड़े बि बहाने बावल खे उन जाइ ते घुराइजां। बावल खे ॾिसी मीर पोइ हिते अचण जी कोशिश कंदो, इन खां पहिरियां तूं वज वठी बावल खे पूरो करे छॾिजां। इन रांदि खे शुरू करण खां पहिरियां सोट राणीअ जे साम्हूं चाचा बावल खे ॿुधाइणो पवंदो त मीर ऐं तव्हांजे विच में हाव थी वियो आहे। मीर खे ख़बर पइजी वई आहे त उनजी भेण जो कातिल तूं हू केस तां हथ खण। इन करे मूसा वारनि जे अचण खां अॻु में इहो कमु करणो आहे। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।